नाज़रीन, जामशोरो शहर ऐं भरपासे में मंशियात जो विकिरो सरेआम जारी है, जंहिं करे नौजवान नस्ल तबाही तरफ़ धकिजंदो पियो वञे। तफ़सीलुनि लाइ ॾिसूं था अलीमुराद चांडियो जी रिपोर्ट। जामशोरो शहर ऐं भरपासे में पुलिस जी सरपरस्ती में मंशा जो कारोबार उरूज ते पहुतल आहे। 5 तइलीमी दरसगाहुनि सिंध यूनिवर्सिटी, मेहरान इंजीनियरिंग यूनिवर्सिटी, लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी, शहीद अलाबख्श सूमरो यूनिवर्सिटी ऑफ आर्ट एंड हेरिटेज ऐं यूनिवर्सिटी ऑफ आर्ट एंड कल्चर जहिड़ा तइलीमी ऐं ॿिया इदारा रखंदड़ जामशोरो शहर में आइस, चर्स, हीरोइन, आफ़ीम, मेनपुड़ी, गुटखो, ठरो, शराब ऐं नशेआवर सुपारी जो सरेआम विकिरो थी रहियो आहे। SHO जामशोरो नशे जे कुदे कारोबार खे रोकण बदिरां सरपरस्त बणियल आहे। सुजाण धुरिन आवा टीवी सां वीचार वंडींदे चयो आहे त पुलिस जी सरपरस्ती में उन सां गॾोगॾु मक़ामी जेके पीपला लीगल आहिनि उहे बि हलाइनि पिया न, मंथली त उहे वठंदा आहिनि, SHO सां हिसोपति उहो कंदा आहिनि। न त तर जो MP चाहे त कहिड़ो SHO जेको सो पंहिंजे इलाइक़े में मंशियात हलणु ॾींदो। इहो सरकार जो, पुलिसुनि जो ऐं मंशियात फ़रोशनि जी गठजोड़ आहे। हू चाहिनि था सिंधी मरनि, सिंधी खुटनि। सियासी पार्टियुनि खे मंथली मिले थी, साफ़िन खे मंथली मिले थी, पुलिस खे मिले थी, सभु जोड़ी बेची थी मंशियात विकिणनि पिया, असांजे ॿारनि में ज़हर भरनि पिया। त जेको जेको गैरत वारो माण्हू आहे उहो अहिड़ो कमु न करे, इन जी मज़ामत करे। हर गली घटी में तव्हांखे चर्स, आफ़ीम, एतिरे क़दुरु जो हीरोइन ऐं हाणे त आइस जेका आहे, अलाए कहिड़ो नशो आहे जेको वापरायो थो वञे, उहो असांजे यूनिवर्सिटियुनि जे हॉस्टलुनि ताईं, बॉयज़ त छा पर गर्ल्स हॉस्टलुनि ताईं बि जेको सो अचणु शुरू थी वियो आहे। तंहिंजे करे असीं सरकार खां तोड़े पुलिस खां इन जो घुर था कयूं त खुदारा असांजे नौजवाननि ते, तइलीम याफ़्ता नौजवान असांजा तबाह था थियनि ऐं उन ते जेको सो उनखे रोकियो वञे। छा त सॼी सिंध जो मसइलो आहे, पर स्पेशली जेको जामशोरो ज़िलो आहे उते मुंहिंजे ख़्याल में हिते ॼाणी वाणी उनखे टारगेटेड कयो वियो आहे, छो जो हिते इल्म जो मर्कज़ आहे जामशोरो। सॼे सिंध मां हज़ारे शागिर्द वग़ैरह पढ़णु अचनि था, त असांजे नौजवान नस्ल खे तबाह करण जे लाइ हिते वॾा वॾा मंशियात जा मर्कज़ क़ाइमु कया विया आहिनि ऐं आसानीअ सां मंशियात मिले थी ऐं उन जे रोकथाम लाइ जेके पुलिस एजेंसियूं वग़ैरह आहिनि उहे पंहिंजो जोॻो किरदारु अदा न पियूं कनि। उन करे असां बस वारनि खां बि मुतालबो कंदासीं त फौरी तौर हिन समाजी बुराईअ खे रोकियो वञे। आवाज़ टीवी ते मंशियात बाबति प्रोग्राम ऐं रिपोर्टूं हलण खां पोइ जामशोरे जे सुजाण धुरिन पारां मंशियात जे कारोबार खे रोकण लाइ लाॻापियल अमलदारनि सां गॾु ॼाणण जो सिलसिलो जारी आहे ऐं ईद खां पोइ एहतिजाजी तहरीक शुरू करण जो पिणु फ़ैसिलो कयो वियो आहे। अलीमुराद चांडियो, आवाज़ टीवी, जामशोरो।